الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والله واسع عليم، يؤتي الحكمة من يشاء، ومن يؤت الحكمة فقد أوتي خيرا كثيرا، وما يذكر إلا أولو الألباب. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين. إن الله وملائكته يصلون على النبي، يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين. مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين. درود شریف آواز بلند. اللهم صل على سيدنا نبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. حمد و صلاة و سلام کا بعد میں انتہائی واجب الاحترام ذی قدر علماء کرام، حفاظ نظام، سادات گرامی قدر وسنا خوانان مصطفیٰ صلی اللہ علیہ وسلم پیاری جماعت سبوری، اللہ سی جل شانہ دی ذات بابرکات جے پاک کلام قرآن مجید فرقان حمید جی سورہ بقرہ جو بآیتوں ایک آیت بی آیت جو کچھ جز تمہاں جے سامو تلاوت کہو ان جی روشنی میں کچھ معروضات تمہاں جی خدمت میں عرض کرنا جو ارادو وٹھی حاضر چو آیا. اجو کوئی پروگرام علامہ سائیں عطا محمد بروہی سکندری صاحب سائیں غلام محمد بروہی صاحب گوٹھ بارن انہن جے عزیزن گرجی حضور علیہ السلام جو میلاد غوث پاک رضی اللہ عنہ جی یاری شریف جی
हवाले सां मुनाकिद कयो आहे। बेहतरीन सनाख़ानन बेहतरीन अंदाज में तमाजे सामू महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सनाख़ानी पेश कई। मुखा पहिरियां उस्ताजुल उलमा कोकबे अहले सुन्नत हजरत अल्लामा साईं मुफ्ती जमशेद अहमद सिकंदरी साहिब मुख्तसर मगर जामे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी नसर में तारीफ तौसीफ बयान कई। सदारती खिताब पीर तरीक़त ताबे शरीयत उस्तादुल उलमा हजरत अल्लामा व मौलाना साईं महफूज अली शाह नईमी बुखारी दामत बरकातुहुल आलिया बेहतरीन अंदाज में अकायद अहले सुन्नत ते पान रोशनी विदाऊं। अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ों मुसलमान भाइयों, अल्लाह पाक की ज़ात बाबरकत कलाम पाक में इरशाद फरमायो, वल्लाहु वासिउन अलीम युतिल हिकमत मन यशा वमन युतिल हिकमत फक़द ऊतिय खैरन कसीरा वमा यज़्ज़करू इल्ला उलुल अलबाब। अल्लाह जी ज़ात बाबरकत कलाम पाक में इरशाद फरमायो, ऐ अल्लाह तमाम घनी वसाअत वारो आ, तमाम घणो इल्म रखण वारो आ, युतिल हिकमत मन यशा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकत जी मर्ज़ी आ, जंहिंखे वणे उनखे हिकमत अता फरमाए। वमन युतिल हिकमत फक़द ऊतिय खैरन कसीरा। ऐं जंहिंखे बि हिकमत सां नवाज़ो वियो, जंहिंखे हिकमत अता कई वई, उनखे खैर कसीर ॾिनो वियो आहे। वमा यज़्ज़करू इल्ला उलुल अलबाब। पर अहिड़नि ॻाल्हियुनि मां नसीहत बेवकूफ़ माण्हू हासिल कोन कंदा। इबरत या फ़ाइदो या दर्स या इल्म सिखिया उहे हासिल कंदा जिनखे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकत अक़ल जी समझ जी ऐं रब करीम जी ज़ात बाबरकत इल्म जी नेमत अता फरमाई आहे। अल्लाह सी जल्ल शानहू जंहिंखे वणे तंहिंखे हिकमत अता फरमाए। हिकमत जे लाइ अल्लामा फ़खरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह तआला अलैह 25 क़ौल नक़ल फरमाया आहिनि त हिकमत मां मुराद छा आहे। सर फ़हरिस्त इहो आहे त हिकमत मां मुराद नबूवत आहे। ॿियो क़ौल इहो आहे त हिकमत मां मुराद रिसालत आहे। जो क़ौल इहो आहे त हिकमत मां मुराद विलायत आहे। चौथो क़ौल इहो आहे त हिकमत मां मुराद अल्लाह पाक जी ज़ात बाबरकत इल्म वरतो आहे, यानी इल्म दानाई समझ अल्लाह पाक जी ज़ात बाबरकत जंहिंखे वणे तंहिंखे अता फरमाए। मुजादा हिकिड़ी हिकमत हूंदी आहे, ॿी हुकूमत हूंदी आहे। हिकमत ॾियण वारो बि रब आहे, हुकूमत ॾियण वारो बि रब आहे, पर इन्हनि ॿिन्ही में फ़र्क़ु आहे।
हुकूमत जैके वणे तैके दे पर हिकमत अल्लाह दी ज़ात बाबरकात उनखे दींदो आ जेको लायक हुजे। हुकूमत दई रब जी ज़ात बाबरकात वरी खसी दो गया पर अल्लाह जी ज़ात बाबरकात जैके हिकमत दींदो आ रब एडो रहीम आ एडो मेहरबान आ हुकूमत दई वठे त मर्जी दो मालिक आ पर अल्लाह ताला फरमाए तो मुंहिंजो निज़ाम आ मुंहिंजो काइदो आ जैके हिकमत दींदो आहियां वरी उन खां वठंदो न आहियां। मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैरु इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मौला महबूब तू फरमा अल्लाहुम्मा मालिकल मुल्क ऐ बादशाही दा मालिक सुभान अल्लाह अल्लाह दी ज़ात बाबरकात पाण कादिर मुतलक वा रब करीम जी ज़ात बाबरकात पाण असल खा मालिकुल मुल्क वा ऐ हमेशा मालिकुल मुल्क रहंदो। अल्लाह ताला फरमाइंदो आ अलैहिस्सलाहु बिअहकमिल हाकिमीन चा अल्लाह का वधीक को हाकिमन जो हाकिम अल्लाह पाक न आहे छा माना रब करीम जी ज़ात बाबरकात का मथे को बादशाह कोने को बादशाह जो बादशाह रब सबनी जो बादशाहियों खत्म थी वियो कुल्लु मन अलैहा फान हर शे फना थी विंदी खत्म थी विंदी व यबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम रहंदी साथ अल्लाह दी जेको हमेशा का आहे हमेशा ताई रहंदो काशे कान होंदी पर अल्लाह ताला दी ज़ात बाबरकात पाणे न ज़मीनो न आसमान न सिज न चंड न तारा न कतियूं न कुतुब न फरिश्ता न जिन्न न हूरू न ग़िलमान काशे काने हर शे फना थी वेंदी रब पाणी फरमाईंदो लिमनिल मुल्कुल यौम जो खबर भला अज कंहिंजे लाइ बादशाही आ वॾा वॾा रईस नवाब खान बहादुर रोज़ ज़मीन ते बादशाहियूं करण वारा आया पर अज केरा केर बि जवाब ॾियण वारो कोन हूंदो रब पाण फरमाईंदो बिल्लाहिल वाहिदुल क़हार उन अकेले वाहिदुल क़हार जी बादशाही कल बि हुई अज बि आहे हमेशा तेरा दे अल्लाह जेको अज़ रखा बादशाह हुआ अज़ रखा मुल्क जो बादशाही जो मालिक रब फरमाए तो महबूबा बादशाही मुंहिंजी हुजे इख्तियार मुंहिंजो हुजे शान मुंहिंजो हुजे व इम्मिल शैइन इल्ला युसब्बिहु बिहम्दिही काब शैताने का अड़ी जेका अल्लाह दी तस्बीह बयान न करे माना हर शे रब दी तस्बीह बयान करे रब तो फरमाए बिन जो तस्बीहों हिकड़े पासे या मुजी वाखान करे हिकड़े पासे पर मोजा महबूब मा रब जी मनशा आहे शान मुंहिंजो हुजे पर ज़बान मुस्तफा तुंहिंजी हुजे। मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा ऐ बादशाही दा मालिक तुंहिंजी मर्ज़ी आ जंहिंखे बादशाही दी
जैका बादशाही खसी जैके इज्जत दी जैका इज्जत खसी तुझे बदले में भलाइया तो हर शे मता कादिर कुदरत रखने वालो रब आहे ओ रब करीम जेको बादशाही दींदो आहे वरी खसींदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुकूमत ॾेई खसींदो आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात हिकमत ॾेई वरी खसींदो न आहे सुभान अल्लाह नमरूद रूए ज़मीन जो बादशाह हो पर अल्लाह सी जॾहिं उन जो ख़ात्मो कयो त मंडे मच्छर जे ज़रिए रब करीम उन खे ख़त्म करे छॾियो फ़िरऔन अन रब्बुकुमुल आला रबूबियत जी दावा कई पर अल्लाह जी ज़ात बाबरकात उन खे उन जी बादशाही में वहंदड़ दरिया अल्लाह सी जी ज़ात बाबरकात उन में उन खे ॿोड़े ख़त्म करे छॾियो मुजादा शद्दाद जन्नत ठाही हुई पर रब करीम जी ज़ात बाबरकात उन जो हिकिड़ो पेर अञा शद्दाद जो जन्नत में रखी अञा हिकिड़ो पेर ॿाहिर अल्लाह ताला मलकुल मौत खे फरमायो इन जो रूह कब्ज़ कर इन मूंसां शिरकत कई आहे मूंसां शरीक हुजण जी दावा कई आहे जन्नत जो मालिक मां आहियां जन्नत जो ख़ालिक मां आहियां जन्नत ठाही बि मां आहे वसाया बि उन खे मां पर हिन मुंहिंजे उन तकबर वारी जेका रिदा आहे उन में पंहिंजो हथ विधो आहे हथ त्राद कई आहे ओ मलकुल मौत जो रूह कब्ज़ कर जेका जन्नत ठाही पाण अथसि पर इन जन्नत जो मज़ो पाण कोन वठंदो इन में पाण कोन रहंदो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात बेनियाज़ आहे रब करीम बादशाही ॾेई खसे छॾींदो आहे हुकूमत लई वरी वठंदो आहे ऐं हुकूमत लाइक खे बि ॾींदो आहे नालाइक खे बि ॾींदो आहे यफ़अलुल्लाहु मा यशा मर्ज़ी जो मालिक आहे फरमाए तो जेके हिकमत ॾींदो आहियां त उनखे ठोके वॼाए पोइ ॾींदो आहियां इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू जन चयो त असांजो रब अल्लाह चयो त हर कयो अलस्तु बिरब्बिकुम रब वादो वरतो छा मां तव्हांजो रब आहियां उते सभिनी चयो हो भला आओ मौला तूं असांजो रब आहे पर हिते अचण खां पोइ फिरी विया पर उहे बाना जेके उन कौल ते क़ाइम रहिया अल्लाह ताला फरमाए थो उहे मुंहिंजा प्यारा बाना जॾहिं चयो त असांजो रब अल्लाह पर सुमस्तकामो उन ते साबित कदम थी बीठा ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका जॾहिं दुनिया मां वेंदा आहिनि तॾहिं बि अल्लाह जूं रहमतूं खणी फरिश्ता उन्हनि जे जनाज़े में शामिल थियनि जॾहिं क़ब्र में वञनि तॾहिं बि अल्लाह जा फरिश्ता रब जो न्यापो खणी अचनि अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू डप न कजो गम न कजो अबशिरू बिल जन्नतिल लती कुंतुम तुअदून तव्हांखे उन जन्नत जी बिशारत हुजे जंहिं जन्नत जो तव्हां सां वाइदो कयो वियो आहे यानी साबित कदम थी बीहन अल्लाह जे हुक्मन ते अमल कर दुनिया हिकड़े जी हिकड़े पासे थी वने जबल पंहिंजी जाइ छॾे ॾे अहसिबन नासु अयतरकू अयकूलू आमन्ना माण्हू इएं था सोचीन त बस उन्हनि ईमान आंदो त असां उन्हनि खे छॾे ॾींदासीं पर फरमाए थो न मां पंहिंजे प्यारनि खे आज़माईंदो आहियां जिनके दर्जो दींदो आया जिनके रुतबो दींदो आया जिनके मकाम दींदो आया उनके आजमाईंदो आया अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नत वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बअसाउ वद्दर्राउ वज़ुलज़िलू हत्ता यक़ूल
रसूल वल्लज़ीना आमनू माहू मता नस्रुल्लाह अला इन्ना नस्रुल्लाहि करीब। जो मफ़हूम बिदाई साहब रहमतुल्लाह अलैह बयान फरमायो। बिदाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो दोस्त को हाय दादला तो मोहब्बा माराए खासन खलीलन के तो सख्तियों सहाय अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे वो इनय में आहे का उनी गाल असरार जी रब करीम जी ज़ात बाबरकात जी मर्ज़ी और जी मंशा आहे अल्लाह सी हुकूमत ॾेई खसे रब करीम हिकमत ॾेई उन खां खसींदो कोन्हे कंहिं बि नबी खे अल्लाह सी नबूवत ॾेई वापसि कान वरिती आहे रिसालत ॾेई वापसि कान वरिती आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात सदाकत जो रुतबो ॾेई रब उन खां वापसि कोन वरितो आहे शहादत जो मक़ाम ॾेई अल्लाह से उनका वापस कोन वरतो आ अल्लाह सी इल्म दीदो आ त उन इल्म में रब जी पोती वधाओ कंदो आ पर इल्म दई रब करीम वापस कोन वठंदो आ खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आ वा हिकमत वा नबूवत वा रिसालत वा शरीयत वा विलायत ओ इल्म रब फरमातो यो तिल हिकमत मन यशा जेके वणे तेके दिया पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान पाक में फरमाइंदो आ जॾहिं अल्लाह सी आलम अरवाह में नबियन खां वाइदो वरतो लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह तव्हांखे किताब ऐं हिकमत ॾेई करे दुनिया ते मोकिलिया सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा मअकुम ओ शान वारो रसूल अचे जेको तव्हांजे शरीयत जी तस्दीक करे तव्हांखे किताब ॾिया माना तौरात ज़बूर इंजील सहीफ़ा हिकमत तव्हांखे ॾिया माना नबूवत वा पर अल्लाह सी उन नबी खे सिर्फ नबूवत न रब उनखे विलायत बि ॾींदो आहे अल्लाह सी उनखे सदाकत बि ॾींदो आहे रब उनखे इल्म बि ॾींदो आहे ताकि मारिफत बि ॾींदो आहे हिकमत ॾींदो रब आहे ऐं फरमाए तो जंहिंखे ॾिया हिकमत त उनखे ख़ैर कसीर ॾेई छॾींदो आहियां कुरान पाक जी सूरह बकरा जी 151 नंबर आयत ऐं ॿियूं बि आयतूं आहिनि कमा अरसलना फीकुम रसूलन मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम व युअल्लिमुकुमुल किताब वल हिकमा जेड़ी तरह असा तमाम शान वारो रसूल मोकिलियो आयो तमाम आहे पर उन जहिड़ो ॿियो को कोन्हे छो त अज़मत वारो रसूल रिसालत जो मनसब खणी तव्हां ॾे आयो आहे तव्हांजे मथां असां जो आयतूं तिलावत कंदो तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदो आयत मां मुराद क़ुरान पाक जूं आयतूं बि आहिनि इन मां मुराद सनुरीहिम आयातिना फिल आफाक ओ मुंहिंजा महबूब असी तुंहिंजे ज़रिए उन्हनि खे आसमाननि वारियूं निशानियूं बि ॾेखारींदासीं उन्हनि जे मथां असां उहे आयतूं तुंहिंजे ज़रिए सां असीं उन्हनि खे खोले वाज़े करे ॾेखारींदासीं हबीब जी ज़ात बाबरकात रुगो इहे क़ुरान पाक जूं आयतूं 4236 न बल्कि सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन
मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना पाका ज़ात जे पंहिंजे खास बाने के सैर करायो रात जे थोड़े हिस्से में मस्जिद हराम का मस्जिद अक्सा ताईं सैर मस्जिद अक्सा जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं इहो सैर इन जे लाइ करायो आहे त असां उन महबूब खे पंहिंजो निशानियूं ॾेखारियूं महबूब के निशानियों ॾेखारियो निशानियों कहिड़ियूं सत ज़मीनों सत आसमान आसमानन खां मथे सिदरा खां मथे 70,000 नूरानी पर्दा अर्श अर्श का मकान यानी मुझा दोस्त मुसलमान भा गोया के बेटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो तुम बेरे जे तंद जी हुई अगे ई पचार कोड़े कीरत आइया माझी मणिया दार जनगर हम बाहर गाइयो साई सब जमार पर तोखे घोट घुराइयो खिलवत ले खंघार आओ मथा हो मंगना चढ़ी दुआर अत्तहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यबातु यपरुज बचार अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु खिली कई की कार सुयो सब संसार मुल्क नहीं मोहम्मद करीम की अरे